अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असांजो मौज़ू ही आहे क़ुरान शरीफ़ जी दावा। क़ुरान शरीफ़ दावा छा आहे त वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फ़हल में मुद्दकिर। अल्लाह पाक फ़रमाए थो त मां ही क़ुरान शरीफ़ अहिड़ो डिज़ाइन कयो आहे जो हर माण्हूअ खे सम्झ में ईंदो, चाहे पढ़ियल हुजे अणपढ़ियल हुजे, बकरार हुजे, प्रोफेसर हुजे, PhD हुजे, इहे इक्वली इन खे सम्झी वेंदा। इहो क़ुरान जो दावा हेठां माना लिखियलु आहे। बेशक असां क़ुरान खे नसीहत लाइ सवलो कयो आहे, पोइ आहे को नसीहत वठण वारो। अॼु मां ही जेका सूरतुल क़मर आहे, इन्हीअ में 4 दफ़ा अल्लाह ताला ही आयत रिपीट कई आहे, 4 दफ़ा। त बाबा हे सवलो आहे सम्झण जे लाइ। ईअं केरु न चए त क़ुरान लाइ वॾो आलिम खपे। अॼु मां इन सूरतुल क़मर जी अमरोटी साहब जी सिंधी माना रुगो कंदुसि, जेका मां तव्हांखे ॾेखारींदुसि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्लाह ताला चए थो सात वेझी आई ऐं चंड चीरजी पियो। माना क़यामत, सात चए थो क़यामत वेझी अची वेंदी जंहिंमें चंड चीरजी वेंदो। माना जो अल्लाह ताला हिन वाइंड अप कंदो हिन ज़मीन खे ऐं काइनात खे। छो त ॾिसो न, ही चंड तारा सिज आसमान असांजे लाइ ठाहिया अथसि। हे जेके तारनि जी ख़ूबसूरती असांजे लाइ आहे। अल्लाह ताला खे जेको बि असांखे आसमान में शइ नज़र अचे थी, इन जो मक़सदु आहे असांखे सस्टेन करणु। ही तारा जेके आहिनि, इन्हनि असांजे लाइ मेटल ठाहिया आहिनि। लोह उतां आसमान मां मोकिलियो वियो आहे हेठि, सोन मथां मोकिलियो। मेटल हिन ज़मीन ते ठही हुई कोन्हे। भली तव्हां कंहिं बि वेबसाइट ते वञी साइंटिफिकली ॾिसो त मेटल्स किथे प्रोड्यूस थिया आहिनि, त मेटल्स आर प्रोड्यूस इन द स्टार्स। हर शइ, चंड असांजे लाइ राति जो रोशनी करे थो, सिज असांजे लाइ जॾहिं असां अन्न पचनि था, त जॾहिं अल्लाह ताला असांखे ख़तमु कंदो, क़यामत आणींदो, जो सभु शयूं ख़तमु कंदो, त चए थो सात वेझी आई। माना हाणे असां क़रीब आहियूं क़यामत जे, ऐं चंड चीरजी पियो। हाणे मां अरबी कोन थो पढ़ां। ऐं जेकॾहिं का निशानी ॾिसंदा त मुंहुं मोड़ींदा ऐं चवंदा त हीअ त अॻूणो जादू आहे। अल्लाह ताला चए थो मां हिन दुनिया में तव्हांखे सम्झाइण ख़ातिर केतिरियूं निशानियूं ॾियां थो, अज़ाब ॾियां थो, तकलीफ़ूं ॾियां थो, लेकिन चवंदा त हीअ त जादू आहे। ऐं कूड़ जाताऊं, माना जेके बि इहे शयूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे जेके बि लठ मिली, ॿियूं मिलियूं, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे जेके मौजज़ा मिलिया, त चवंदा इहे कूड़ जाताऊं ऐं पंहिंजे सधनि ते हलिया, माना पंहिंजे रस्ते ते हलिया। हर को कमु पंहिंजे वक़्त ते ठहिरायल आहे। पर अल्लाह चए थो मां यकदमि पादर कंहिंखे कोन ठोकींदुसि। हर कंहिंजो टाइम आहे, उन खां पोइ हुनखे मां सज़ा ॾींदुसि। ऐं बेशक उन्हनि वटि आहे, ख़बरूं आयल आहिनि। माना इन्हनि खे चयो वियो आहे त अज़ाब ईंदो, जहन्नम में हीअ थींदो, जन्नत में हे मज़ा थींदा, जिन में झिणक आहे, जंहिंमें दड़को आहे, पूरी ॾाहप आहे, इन में सम्झ जी ॻाल्हियूं बि आहिनि। पोइ इबरत जूं ॻाल्हियूं कंहिं फ़ाइदो नथियूं ॾियनि। माण्हू अंधा आहिनि, अहिड़ियूं इबरत जूं ॻाल्हियूं बि माण्हुनि खे फ़ाइदो कोन थियूं करे। तंहिं करे इन्हनि खां मुंहुं मोड़। जे अहिड़े क़िस्म जा माण्हू तव्हांखे मिली वञनि था, त तव्हां खे इग्नोर कयो। जंहिं ॾींहुं सॾींदड़ अणवंदड़ शइ ॾांहुं सॾींदो, जॾहिं क़यामत थींदी ऐं जॾहिं जहन्नम जे माण्हुनि खे सॾिबो, तॾहिं क़बरुनि मां झुकियुनि अखियुनि सां ईअं ॿाहिरि निकिरंदा जो ॼण कोई पखिड़ियल मकड़ आहिनि। हिन क़बरुनि मां जो निकिरंदा त ड्रिज में अखियूं हेठि झुकियल हूंदनि, ऐं एॾा निकिरंदा जो ॼण मकड़ आहिनि, जो सॼी ज़मीन छा। छो त हिन वक़्तु बि 6 अरब आहियूं, ऐं जेके हिन महिल ताईं मरी चुका आहिनि केतिरा अरब हूंदा, 10-12 अरब त उहे बि हूंदा। वरी अञा जेसिताईं क़यामत अचे, ॿिया बर एतिरा जो अरब निकिरंदा, 50-60 अरब जो ज़मीन मां निकिरंदा, ॼण मकड़ आहिनि। सॾींदड़ ॾांहुं डोड़ंदा वेंदा। माना हर इंसान खे ख़बर आहे त मूंखे कहिड़े डायरेक्शन में वञिणो आहे। उहो ऑटोमेटिकली हर माण्हूअ खे उहो सॾु थींदो उन डायरेक्शन में जॾहिं हुनखे वञिणो आहे। जहन्नम खे जहन्नम वारे तरफ़ में वेंदो, जन्नती जन्नत वारे तरफ़ वेंदा। काफ़र चवंदा त हीउ सख़्तु ॾींहुं आहे। जेके फेल थिया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे, उहे चवंदा अॼु मरी वियासीं, ॾाढो सख़्तु ॾींहुं आहे। उन्हनि खां अॻु नूह जी क़ौम कूड़ भायो। अल्लाह चए थो इहे कूड़ को भाईंदा आहिनि, अल्लाह खे नथा मञनि। पोइ असांजे बाने खे कूड़ो ॼातऊं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हियुनि ते न हलिया ऐं चयऊं त चरियो आहे। नबी साईं लाइ छा चवंदा हुआ त नऊज़ बिल्लाह चरियो आहे, ऐं साणसि सख़्तु ॻाल्हायो वियो ऐं हुन खां विढ़ंदा हुआ। पोइ हुन पंहिंजे रब खे सॾु कयो त जेको आहे सो नूह अलैहिस्सलाम खे जॾहिं चऊं चरियो आहे, चरियो आहे, चरियो आहे, त हुन पंहिंजे रब खे सॾु कयो। तहक़ीक़ आऊं हीणो आहियां, चई मां अल्लाह साईं आहियां त कमज़ोर, तंहिं करे तूं उन्हनि खे पहुच, मूंखां ॾाढा आहिनि, तूं पहुच। त पोइ आसमान जा दरवाज़ा घणे वहंदड़ पाणीअ सां खोलियासीं। पोइ अल्लाह ताला हुनखे चयो तूं ॿेड़ी ठाहे। पोइ आसमान मां बारिश ॾिनई ज़बरदस्त,
ऐं ज़मीन मां बि चश्मा जारी कयासीं, पाणी जंहिं कम लाइ मुक़ररु थियो उन लाइ अची गॾु थियो। पाणीअ खे जेको हुकुम हो तोखे ॿोइणो आहे, पहाड़नि खे बि ढके छॾी, एॾो पाणी मथे चढ़ी वियो, उनजो कमु कयो। ऐं नूह खे तख़्तनि ऐं मेखुनि वारी ॿेड़ीअ ते चाढ़ियोसीं। नूह अलैहिस्सलाम खे अलाह चयो ॿेड़ी ठाहे। हाणे उन वक़्तु जिते ॿेड़ी पे ठाहिण जो हुकुम थियुसि, न उते को दरिया हो न को समुंड हो, माण्हू खिली 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 किरी पिया। त भाई हे छा थो करे, हे चरियो थी वियो आहे, हिते पियो थो ॿेड़ी ठाहे सुकीअ में, त अलाह ताला खे ख़बर हुई त छा थींदो। ऐं जेका असांजे अखियुनि आॾो हले थी उन शख़्स जे बदिले लाइ जंहिंखे न मञियो वियो, माना त इहा ॿेड़ी अलाह जे हुकुम सां डायरेक्शन ते हली पए ऐं उन्हनि खे सज़ा जेके न पिया, ऐं बेशक उन सज़ा खे हिकु निशानी कईसूं। माना इहा ॿेड़ी हिकिड़ी निशानी आहे जेका माण्हुनि खे हथ आई आहे पहाड़ ते, ऐं आहे को नसीहत वठण वारो। अलाह चए थो हेतिरियूं तव्हांखे असीं क़ुर जूं ॻाल्हियूं ॿुधायूं। हे तर्जुमो थो मां कयां, अॼु मौज़ू आहे त क़ुर सम्झण में आसान आहे, त अलाह असां खां थो पुछे त पोइ आहे को नसीहत वठण वारो, छा हिननि ॻाल्हियुनि जो तव्हां ते असरु कोन थो थिए? पोइ ॾिस त मुंहिंजो अज़ाब ऐं ड्रेॼाइण कीअं हो, माना मुंहिंजो अज़ाब ऐं ड्रेॼाइण कीअं हो। उन खां पोइ पहिरियों दफ़ो थो चवे बेशक असां क़ुर खे नसीहत लाइ सवलो कयो आहे, पोइ आहे को नसीहत वठण वारो। अॻिते अचे थो आद जी क़ौम नबीअ खे कूड़ो भायूं, इहा हिकिड़ी क़ौम हुई, पोइ मुंहिंजो अज़ाब ऐं मुंहिंजो ड्रेॼाइण कीअं थियो। असां सख़्तु तूफ़ान खे वॾे निभागे ॾींहं में उन्हनि ते मोकिलियो, जंहिं माण्हुनि खे उखेड़ियो थिए ॼण कोई पाड़ू पटियल खजे जा थोरा ईअं पियो माण्हुनि खे खणे तूफ़ान। ॾिसो न, हे जेकॾहिं तूफ़ान अचे थो त वॾियूं ट्रकुनि खे हलाए थो छॾे, त माण्हुनि खे त ईअं पियो उॾाए ॼण खजीअ जा वण थोरा आहिनि, पाड़ कान आहिनि का। पोइ मुंहिंजो अज़ाब ऐं मुंहिंजो ड्रेॼाइण कीअं थियो। बेशक वरी थो चवे ॿियों दफ़ो, बेशक असां क़ुर खे नसीहत लाइ सवलो कयो आहे, पोइ आहे को नसीहत वठण वारो। समूद जी क़ौम ड्रेॼा ॾींदड़नि खे कूड़ो भायूं, जेके बि हिन वटि नबी आहे चऊं इहे कूड़ा आहिनि, ऐं चयूं त असां मां हिकु शख़्स जी ताबदारी कयूं छा, चई हीअ असां वटि ॼाओ आहे, असां जहिड़ो माण्हू आहे, असांजी ताबदारी कयूं, हिन खे असां अलाह जो रसूल मञूं, तॾहिं त असीं गुमराही ऐं चरियाई में हूंदासीं। जे असीं हिन हिकिड़े पाड़े में वॾो थी नंढो थियो, हाणे थो चए मां रसूल आहियां, जे इन जे पोयां हलूं त पोइ असां गुमराह आहियूं ऐं चरिया थियासीं, ॿियो छा थियासीं। पोइ असांजे विचां उन्हनि ते नसीहत नाज़ुल कई वई छा, चई इहो जेको नसीहत आहे सो असांखे छॾे इन ते नाज़ुल कई अथऊं, बल्कि वॾो कूड़ो ऐं पाण पढ़ाईंदड़ आहे। हे जेको पाण खे नबी चवे थो, इहो असीं हिन खे नथा मञो, कूड़ो आहे ऐं पाण खे पाण थो पढ़ाए। असां चयो त सुभाणे ॼाणंदा त पाण पढ़ाईंदड़ ऐं वॾो कूड़ो केरु आहे। माना अलाह चए थो मां तव्हांखे ॾसींदुसि त तकबर केरु थो करे ऐं वॾो कूड़ो केरु आहे। बेशक असीं हुनजी आज़माइश लाइ ॾाची मोकिलींदासीं। अलाह चए थो मां हुननि खे हिकिड़ी वार्निंग ॾींदुसि। मिसाल जी ॻाल्हि आहे, मां तव्हांखे हिकिड़ी ॾाची मोकिलींदुसि, पोइ सालेह अलैहिस्सलाम उनजो इंतज़ारु करे सब्र कर, मां जो इम्तिहान वठंदुसि ॾाचीअ सां। उन्हनि खे ख़बरदार कयो त इन जे विच में पाणी विरहायल आहे जो हर हिकु वारे ते ख़ामोश थिए। माना हाणे ॾाची अची वई, अलाह ताला जो हुकुम आयो त बाबा अलाह थो चए हीअ जेका ॾाची आहे इहा पंहिंजे ॾींहं ते पाणी पीअंदी, तव्हां पंहिंजे ॾींहं ते पीअंदव, ऐं जेको आहे सो इन ॾाचीअ खे जेकॾहिं तव्हां टच कयो, को नुक़सानु ॾिनो, पोइ मुंहिंजो अज़ाबु ईंदो। पोइ छा थियो, पोइ पंहिंजे साथीअ खे सॾियऊं ऐं हिकिड़े इन्हनि में वॾे में वॾो हिकिड़ो बदमाश हुनखे सॾु कयऊं, पोइ उन वधीक क़दम खयूं ऐं ॾाचीअ खे मंडो कयऊं, हुनजा पेर कटे छॾियईं। जीअं हुन पेर कटिया, पोइ ॾिसो त मुंहिंजो अज़ाबु ड्रेॼाइण कीअं हो। असां हिकु दहका उन्हनि ते मोकिलियो, माना वॾो हिकिड़ो दहका थियो, माना पोइ हाणे ज़िलज़िले जो दहका थियो, को ठका थियो, पोइ फितल काठियुनि जे वाड़ वांगुरु थी पिया। माना ईअं थी आहे जीअं बुह हूंदो आहे। असल में छा आहे त असांजी दिलि जेका आहे न, असां फ्लोट थी करे, असांजे जिस्म में पाणीअ में ॼण फ्लोट थी करे, जेकॾहिं वाइब्रेशन तमामु वॾी ईंदी त उहा दिलि वञी पासरनि जे छातीअ में थी लॻे, ऐं ब्रेन ख़ासि तौरु ब्रेन बि पाणीअ में पियो आहे। कार में जेको एक्सीडेंट थींदो आहे, धकु न बि लॻे, पर जेकॾहिं हुनखे पटो पातल न आहे त जेकॾहिं जो मथो वञी शीशे में लॻंदो त उहो जेको ब्रेन असांजो पाणीअ में तरे थो, उहो इन स्कल खे जो टच जो कंदो त ॾरी पवंदो, माण्हू मरी पवंदो। त इहा साॻियो ई वरी जॾहिं हिकिड़ो अहिड़ी वाइब्रेशन या हिकिड़ो वॾो ठका थींदो आहे त उहो वाइब्रेशन पैदा कंदो आहे। उहो एॾी वाइब्रेशन अचे जो ब्रेननि खे लॻंदी, ब्रेन वञी स्कल में लॻंदा ऐं माण्हू उते किरी पवंदा। त हे उहो आहे त ईअं किरी पिया जीअं काठियुनि जी वाड़ो हूंदो आहे, जंहिंमें काठियूं ऐं बुह पियो हूंदो आहे, ईअं माण्हू किरी पिया। बेशक असां वरी टियों दफ़ो थो चवे साॻी में, बेशक असां क़ुर खे नसीहत लाइ सवलो कयो आहे, पोइ आहे कोन। चए थो त हाणे जेके तव्हां सिंधीअ में माना ॿुधी, इहा त क़ुर मां असां खई आहे न, आहे का मुश्किल, का केमिस्ट्री आहे, फिज़िक्स आहे, जो चओ था त असां क़ुर नथा सम्झी सघूं। ऐं उनखां पोइ चए थो लूत जी क़ौम ड्रेॼाईंदड़नि खे कूड़ो ॼातो। लूत जी क़ौम पंहिंजे नबीअ खे चयो त न कूड़ो आहे, असां उन्हनि ते पथरियूं वसाईंदड़ वाव मोकिलियो, सवाइ लूत जे घर वारनि जे जो उन्हनि खे फजर वक़्तु बचायोसीं,
पंहिंजे तरफ़ां कयल फज़ल सां जंहिं शुक्रानो कयो उन खे अहिड़ी तरह बदिलो ॾियूं था। जेको मुंहिंजो शुकुरु कंदो, शुकुरु छाखे चइबो आहे? अलाह जे हुकुमनि ते खिली खिली मुश्की मुश्की दिलि जे ख़ुशीअ सां हलणु, इन खे शुकुरु चइबो आहे। रुॻो ईअं चए मां शुकुरु थो कयां, इहो क़बूलु कोन्हे। शुकुरु माना अलाह जे हुकुमनि ते ख़ुशीअ सां हलणु, इन जो नालो शुकुरु आहे। ऐं उन्हनि खे असांजी वठ पकड़ खां ड्रेॼारियो वियो, पोइ उल्टो उन्हनि ड्रेॼारण सां तकरार कयो, यानी हथ ई विढ़िया। ऐं महिमान बाबति छिक ताण कयूं, जेके फ़रिश्ता आया हुआ हज़रत लूत अलैहिस्सलाम पे, त सुहिणी शिकिल जा, त इहे उनजे पोयां पिया। पोइ उन्हनि जे अखियुनि खे विञायोसीं, असां अंधो करे छॾियोसीं। पोइ चयोसीं त मुंहिंजो अज़ाब ऐं मुंहिंजो ड्रेॼांदड़ चखो। ऐं उन्हनि लाइ जेको अज़ाब मुक़ररु सो मथिनि सुबुह जो अची पियो। पोइ चयोसीं त चखो मुंहिंजो अज़ाब ऐं मुंहिंजो ड्रेॼांदड़। वरी चोथों दफ़ो त क़ुर साॻे में चए, बेशक असां क़ुर खे नसीहत वठण लाइ सवलो कयो आहे। पोइ आहे को नसीहत वठण वारो? जेकॾहिं चओ था त न, हे आलमनि न, क़ुर जेकॾहिं पंहिंजी ॿोलीअ में पढ़ंदव त हर इंसान खे मैसेज ॾेई थो वञे। नंढिड़ो ॿारु हुजे, सम्झ वारो 12 सालनि जो सम्झी वेंदो। ऐं फिरौन जे क़ौम ॾांहुं ड्रेॼाईंदड़ आया, ओॾे बि नबी आया। हुननि असांजी सभिनी निशाननि खे कूड़ो ॼातो, तंहिं करे खेनि ग़ालिब पकड़ वारे वांगुरु पकड़ियोसीं। ग़ालिब पकड़ वारो माना मां पकड़ में ग़ालिब आहियां, असां उनखे पकड़ियो। कुरैशियो, हाणे थो चवे जेके नबी साईं जे ज़माने में कुरैश आहे, अव्हां जा काफ़र उन्हनि खां वधीक चङा आहिनि छा? या अव्हां लाइ अॻियनि किताबनि में का छोटकारे जी चिठी आहे छा? माना तव्हांजो काफ़र थींदव त अॻियनि काफ़रनि खे मूं अज़ाब ॾेई मारियो त तव्हां उन्हनि खां भला आहियो छा? या तव्हांखे को सर्टिफिकेट या का चिठी आहे त तव्हां बची वेंदव? चवनि था त असीं वेर वठण वारी जमायत आहियूं, माना असां विढ़ंदासीं नबी साईं सां। उन्हनि जमायत खे जल्द शिकस्त ॾिबी ऐं पुठी ॾेई भॼंदा, ऐं फ़तेह अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिली। पर सन अंजाम जी जाइ क़यामत आहे। क़यामत ॾाढी सख़्तु ऐं कोड़ी आहे, कोड़ी आहे, कोड़ी। बेशक ॾोहारी गुमराही ऐं चरियाईअ में आहिनि। जंहिं ॾींहुं उन्हनि खे मुंहबर बाहि में गिलबो, चइबो त हाणे दोज़ख जे छहण जो मज़ो वठो। असां हर शइ खे ठहिरायल अंदाज़ सां ई बनायो आहे। अलाह चए थो जेका बि मूं शइ ठाही आहे उन शइ जो को ख़ासि पर्पज़ आहे। अलाह चए थो मूं का बि शइ अजाई बेकार न ठाही आहे। उहो कणिक जो सलो बि उहो कणिक थो हुजे, कणिक जो दाणे जो पर्पज़ आहे। का बि शइ हिन दुनिया में यूज़लेस न आहे। ऐं असांजो कमु अखि छिंभण में थियण जहिड़ो हुकुम आहे। चए थो जॾहिं मां को कमु चवां थो त एतिरो तकिड़ो थिए थो जीअं अखि छिंबी आहे, माना हुकुम करे थो ओॾी महिल उहा शइ थी वञे। अलाह ताला फरमाए थो। ऐं बेशक असां अव्हां जहिड़ियूं कई टोलियूं नास कयूं। चए थो तव्हां जेकॾहिं मुंहिंजे दीन ते न हलंदो त तव्हां जहिड़ा मां कई टोलियूं नास करे छॾियूं। पोइ आहे को नसीहत वठण वारो? आहे कंहिंजे दिमाग़ ते असरु पवे थो? कोन थो पवे। ऐं जेकी बि कयो अथनि सो सभु किताब में लिखियलु आहे। जेके अमल तव्हांजा आहिनि अखर बि अखर किताब में लिखियलु आहिनि। ऐं सभु को नंढो वॾो लिखियलु आहे। ईअं न त वॾियूं वॾियूं शयूं नंढड़ियूं बि आहिनि। जेकॾहिं तव्हां कंहिंसां रुॻो बुरी नज़र सां निहारियो आहे ऐं हुन महसूसु कयो आहे त इहो बि लिखिजी थो वञे। बेशक नेक बाग़नि ऐं नहरुनि में हूंदा, नेक बाग़नि ऐं नहरुनि में हूंदा। उहे सचीअ मजलिस में सघ वारे बादशाह वटि हूंदा, अलाह जी महिमानीअ में हूंदा। ऐं इहो आहे, मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾिनो त कीअं जेको आहे सो इंसानु जेको आहे सो जेकॾहिं क़ुर शरीफ़ माना सां पढ़े थो त उन्हीअ जे लाइ आसान आहे। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो नंढिड़ो मिसाल ॾसियां थो। जेको अलाह सां शिरक कनि था ऐं अलाह जे दर खे ॿियनि दरनि तां घुरनि था, अलाह चए थो इहो कमु कोन थो थिए। छाकाणि त प्रॉपर्टी मुंहिंजी आहे, तंहिंजे करे जेको आहे सो तव्हां मूंखां घुरो। मां तव्हांखे ॾेई सघां थो, ॿियो मूंखां मां कंहिंखे पावर ई कोन ॾिनो आहे। छो त मुंहिंजो नालो ई आहे ला इलाहा इल्लल्लाह। तव्हां जॾहिं कलमो चओ था ला इलाहा इल्लल्लाह, माना सभु कमु अलाह थो करे। त चए थो मूं त कंहिंखे कोन चयो आहे। ऐं न को तव्हां कंहिंखे ॿिए खे चवंदो तव्हांजो कमु थींदो। तॾहिं शाह लतीफ़ चयो आहे त ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया। तॾहिं तो पिया विचा विला ॾींहड़ा, तॾहिं त मुसीबतुनि में जो शिरक थो करी। घुरबो अलाह खां। अलाह ताला फरमाए थो त जेके अलाह खे छॾे ॿियनि खे चंबड़नि था, उनजी मिसाल आहे कोरीअड़ो। इन जो मिसाल आहे कोरीअड़ो। पर चए थो जहन्नम में अलैहा तिसत अशर, जहन्नम में 19 डिपार्टमेंट आहिनि। याने इहा 19 डिपार्टमेंट। तंहिंजे करे ही जेके कोरीअड़ आहिनि, इन में तव्हां वञी ॾिसंदव त इन कोरीअड़े जा बि 19 फैमिलियूं आहिनि। हे मां कढियूं आहिनि सॼियूं। इन कोरीअड़े जूं 19 फैमिलियूं आहिनि। 19 फैमिलियूं पंहिंजे तरीक़े सां धोखो ॾेई शिकार कनि थियूं। मिसाल तौरु हिकिड़ो ॼार ठाहे थो,
पोइ हुन ॼार में को बि अचे जीत फासे थो त यकदमि उहो टंगुनि खे फेराए थो, उन धागनि खे करे थो त वकोड़जी थो वञे। साॻे नमूने सां के वरी कहिड़े तरीक़े सां कनि था त अलाह ताला चए थो जहन्नम में बि 19 डिपार्टमेंट आहिनि ऐं इहे तव्हांखे हिन दुनिया में 19 क़िस्मनि जा धोखेबाज़ धोखो बि ॾियनि था। ऐं उहे कहिड़ा कहिड़ा 19 आहिनि उहो मां तव्हांखे कढी ॿुधायां थो। नंबर पहिरियों आहे, पहिरियों धोखो अरबनि खे चइजे थो त क़ुर गौर सां न ॿुधो। अरबनि खे नबी साईं जे दौर में चवणु लॻा ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर गौर सां न ॿुधो। ऐं असांखे चयो वञे थो त क़ुर जी तिलावत बग़ैर सम्झणी असुलु अमल आहे, माना तव्हां क़ुर जी माना न कयो। इहो ॼार नंबर पहिरियों आहे। इहो माकोड़ो, इहो कोरीअड़ो थो तव्हां खां कराए धोखो ॾियण लाइ त क़ुर जी माना न कयो। बाबा क़ुर मां ॿुधो हिकिड़े आलिम खे त चए थो क्या क़ुर कोई एरा गेरा नथू खेरा है कि सभु उसको पढ़ेंगे तर्जुमे से। ही उन ख़ानदान जो आहे जेके अरब चवंदा हुआ त क़ुर ॿुधंदो तुंहिंजो जादू थो थिए। नबी साईं खे जादूगर छो चवंदा हुआ? छाकाणि त क़ुर असरु कंदो। अलाह जो को जादूगर त कोन हो, पर क़ुर असरु कंदो। ऐं धोखो नंबर ॿियों, दीन जे नाले ते माल घुरंदा तव्हां खां, चंदा घुरंदा, पोइ आधा देग में आधा जेब में। इन जो तरीक़ो आहे। तव्हां चवंदासीं फलाणो फंक्शन आहे, फलाणी हीअं, फलाणो हीअं, फलाणो था कयूं, बल्ब लॻाईंदा, पोइ चंदो कंदा, अधु देग में। इहो ॿियो धोखो आहे। ऐं क़ुर ऐं सुन्नत हिन क़ुर जे मुक़ाबले में ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुक़ाबले में तव्हांखे रुॻो ख़्वाब ऐं किसा बुज़ुर्गनि जा ॿुधाईंदा। बुज़ुर्ग हीअं कयो, बुज़ुर्ग हीअं पियो करे, बुज़ुर्ग हमा पियो उॾा में। त इहो टियों नंबर जो ॼार आहे। चोथों, धोखेबाज़ पीर पंहिंजे मुरीदनि खे चवंदा जन्नत मां बाबा साईं तव्हांखे जन्नत वठी वेंदो। इहो धोखो ॾींदा आहिनि। बाबा तूं साईंअ जे पोयां पओ, बसि तव्हांजो ॿेड़ा पार कंदो। ॿेड़ा कीअं पार कंदो? असांखे त सिरातुल मुस्तक़ीम तां लंघणो आहे, पोइ उतां बि कोन लॻाईंदो, पोइ भित टिपाईंदो जन्नत जी, वधि में वधि ईअं करे सघे थो। पर जेकॾहिं भित बि टिपाईंदो त उहो त अलाट थियल हूंदी न कंहिं जन्नत, उहो त पादराणी कढंदुसि उतां। तंहिं करे सभु धोखा आहिनि। ऐं ॿियो, झोली भर देने का धोखा, झोली भर दे, झोली भर दे। भई केरु झोली भरींदो अलाह खां सवाइ? इहो वॾो धोखो आहे। वरी के माण्हू आहिनि उन्हनि खे धोखो छहों नंबर इहो थो मिले, जे पैसो थो अचे, नौकिरी हले पई थी, माल अचे त अल्हम्दुलिल्लाह निमाज़ पढ़ंदा, पर थोरी तकलीफ़ आई त चवंदा अलाह त असां सां तादी करे छॾी, असांखे तकलीफ़ अची वई आहे, कहिड़ो अलाह जो पोइ भॼंदा इन्हनि ॾे कूड़नि पीरनि ॾे। ॿियो आहे त क़ुर जी जॾहिं माना कंदा त इन जो शान नज़ूल बयानु कंदा। अदा ही आयत लथी फलाणे सहाबीअ ते, पोइ सहाबी हेॾे वियो, हेॾे वियो, हेॾे वियो, हेॾे वियो, शान नज़ूल बयानु कंदा। हाणे इन आयत जो हाणे कहिड़ो तलक ॻाल्हि ई कोन कंदा त माण्हू हिन क़ुर खे सम्झंदो त को हिस्ट्रीअ जो बुक आहे। हिस्ट्रीअ जो बुक न आहे, बल्कि क़ुर पाक अॼोके दौर जे मसाइल खे हल करण जो किताबु आहे। शान नज़ूल पंहिंजी जाइ ते सही आहे, लेकिन इहा आयत अॼु तव्हांखे ॾसींदी त इन जो छा मक़सदु आहे उहो तव्हांखे ॾसनि कोन था। ऐं अॼोके हालात हाज़िरा सां तालुक़ कोन रखंदा। अठों नंबर धोखो आहे त इस्लाम में देखो क्रिश्चियन चवनि था ट्रिनिटी, माना टे अलाह आहिनि। कहिड़ा कहिड़ा? हज़रत ईसा अलैहिस्सलाम, उनजो पीउ ऐं जिब्राइल। वरी हिंदुनि जा बि टे भॻवान आहिनि, विष्णु, शिवा ऐं ब्रह्मान। असां वटि बि साॻी ॻाल्हि थी अचे। असांजे नाले छा था चवनि? अलाह, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि अलाह जो नूर आहे ऐं हज़रत अली बि अलाह आहे। इहा ट्रिनिटी आहिस्ते आहिस्ते असां में बि अचे पई थी। हर क़ौम में इहा ट्रिनिटी जेका अचल आहे। ॿियो ॼार नंबर 9 आहे त कंहिं मुअल बुज़ुर्ग खे सॾींदा त अलाह खां कमु कराए ॾींदो। इहो हिंदुनि जो कॉन्सेप्ट आहे। हिंदुनि जूं जेके बि मूर्तियूं आहिनि सभु हुननि जे वलीअनि ऐं बुज़ुर्गनि जूं आहिनि। हू छाकाणि त लाश खे साड़े था छॾनि, पोइ मूर्तीअ जे आॾो वञी बीहनि था त जंहिं बुज़ुर्ग जी शिकिल जी मूर्ति आहे हुननि जो इहो अक़ीदो आहे त दिस इज़, मां हुनखे इंटरनेट तां कढियो, चवंदा त दिस इज़ लाइक अ कम्युनिकेशन इक्विपमेंट, माना जीअं मोबाइल आहे, इन बुज़ुर्ग जी इहा मोबाइल आहे। जॾहिं असीं हुनजे आॾो वञी बीह घुरऊं था त हुनजूं अखियूं जेके आहिनि से सॼो इमेज उन बुज़ुर्ग खे पहुचाइनि थियूं। उहो वरी ड्रोड़ी भॻवान जे पेरे पे असांखे कमु थो कराइजे। ऐं उहे अखियूं उनखे ॾसींदियूं त माल केतिरो रखियो अथनि। जे घणो रखियो अथनि त पोइ बुज़ुर्ग वरी हिननि जो ड्रोड़ ज़रा तेज़ कंदो। ऐं जे 2-3 रखिया अथनि इन मिड़ई अधु मानी ऐं पकोड़े जो टुकुर, त बुज़ुर्ग चवंदो थधो थी वियो, भई भॻवान सां ॻाल्हाइनि। इहो कॉन्सेप्ट आहे हिंदुनि जो। ऐं वरी चवनि था त जेकॾहिं कंहिं बुज़ुर्ग खे राज़ी करे छॾियोसीं त अलाह खे राज़ी करणु ज़रूरु कोन्हे को, उहो ख़ुदि ब ख़ुदि राज़ी थी वेंदो। ईअं न आहे, राज़ी थींदो त अलाह थींदो। ॼार नंबर 11 आहे क़ुर जे टुकड़नि ते अमल करणु। माना हितां हिकिड़ी विच आयत खणंदा, उन ते अमल कंदा, पोइ अॻिते कोन पढ़ंदा त अलाह अॻिते छा थो चए। सुनत बि वरी पंहिंजी हदीसूं पंहिंजी मर्ज़ीअ जूं चूंडींदा, इहे टुकड़नि ते अमल कराईंदा।
यार नंबर 12 आहे, चवंदा त अक्सरियत हक़ ते आहे। हालांकि क़ुर में आयो आहे 24 दफ़ा अक्सरहुम ला यूमिनून, अक्सरहुम ला यक़िलून, अक्सरहुम गाफ़िलून, माना अक्सरियत ईमान कान थी आणे, अक्सरियत क़ुर कान थी पढ़े। ऐं हे था चवनि त बाबा असांजी जमायत जेतिरी वॾी आहे माना असां हक़ ते आहियूं, इहो धोखो आहे। यार नंबर 13 चवंदा करामत ॾेखारे, असांजो बुज़ुर्ग करामत थो ॾेखारे। हक़ीक़त में करामत हक़ आहे, पर इहा बुज़ुर्गनि वटां न, इहे करामत काफ़र बि ॾेखारे सघे थो। पर असां वटि जेके करामतूं आहिनि 99.9% जिन्हनि जे तावन सां ॾेखारी थियूं वञनि। जिन्हनि खे हवा में बि खणी सघनि था, इहो तव्हां भली किताब खणी अचो, क़ुर में बि अचे थो, अला मन तनज़ल शयातीन, शैतान कंहिंजे मथां लही दोस्ती रखनि था, तनज़ अला कुल अफ़ाक़िन असीम, उहे उन्हनि जे मथां लहनि था जेके कूड़ा बि आहिनि ऐं गुनाहगार आहिनि। तंहिंजे करे इहे जेके शयूं आहिनि, मिसाल तौरु तव्हांखे ॾसींदा त तव्हांजे घर में जहिड़ो थियो आहे या तव्हांजी ॿकरी विञाइजी वई आहे, इहे सभु जिन्हनि खे ॾसनि था। उन खां पोइ मौज़ू अहादीस ॼार नंबर 14, 19 ॼार आहिनि मुआशिरे में, मकड़ीअ जे ॼारनि वांगुरु क़ुर थो चवे। मौज़ू अहादीस माना कूड़ियूं हदीसूं ॾसींदा त नबी साईं चयो आहे, जॾहिं की उहा हदीस कूड़ी साबित थी वई आहे ऐं क़ुर जी आयत जेका आहे सा पंहिंजे मर्ज़ीअ ते कंदा। ॿियो ॼार नंबर 15, के चवनि था बाबा माल दुनिया खां बेरग़बत थी वञो, बुज़ुर्ग थींदो ई कोन जेकॾहिं तूं दुनिया जो कमाई, ईअं न आहे। बल्कि जेकॾहिं तव्हां दुनिया में महिनत करे कमाए ऐं उनजो हक़ अदा कयो था, ग़रीबनि खे ॾियो था। हाणे अल्हम्दुलिल्लाह हेॾा घर ख़तमु थिया आहिनि, ख़तमु थी विया आहिनि। सिर्फ़ु तंज़ीम इस्लामी आहे जंहिं सॼे पाकिस्तान में असां पंहिंजा चंदा करे हिन वक़्तु असां तक़रीबन 140 घर ठाराए ॾियूं पिया था, जंहिंमें 80% ठही विया। 3.5 करोड़ रुपया असां वटि ट्रांसफ़र थिया, जेके असांजा जेके तंज़ीम उनजा माइट जेके बि आहिनि, असां उन्हनि खे भॻल घर, शर्त आहे त घर किरियो हुजे असीं ठाराए ॾियूं था। इहो आहे न ईमान। हुकूमत काॾे वई, जेके ॿाहिरियां पैसा हुकूमत चवंदा पर्सनल अकाउंट में विया, अरबे रुपया या खाई विया, हिकिड़ो घर ठारायो अथनि, ॾियो ख़बर हुकूमत खे काॾे विया पैसा। लेकिन जंहिंखे ईमान आहे असां ठारायूं था, एतिरे क़दुरु ठारायूं था। मां कंसल्टेंट आहियां, 3-4 दफ़ा वञा थो, पेट्रोल चार्ज कोन थो कयां हिननि पैसनि मां, रुपयो असीं हितां नथा खणूं, सभु उन्हनि माण्हुनि जे घरनि ते लॻायूं था। तंहिंजे करे हे था चवनि त दुनिया जो माल कमाइणु बुज़ुर्ग कोन थींदो। बाबा न कमायो, कमायो लेकिन अलाह वारा थियो, निमाज़ पढ़ो, हक़ अदा कयो, ज़कात ॾियो। जेकॾहिं कमाईंदो त ग़रीबनि खे फ़ाइदो पवंदो, जेकॾहिं तव्हांखे अलाह टैलेंट ॾिनो आहे त कमायो। इहा बुज़ुर्गीअ जे माना इहो ॼार आहे। ऐं ॿियो नफ़्स खे दुनियावी नेमतुनि खां परे, माना के चवंदव न किन बुज़ुर्गनि ते कूड़ हणंदा, सचल साईं ते कूड़ हणंदा। सचल साईं अलाह जो वॾो वली हो, चवंदा सचल साईं दिलो खणी हलंदो, पोइ पिनंदो दरनि तां, पोइ मिलंदसि हीरो सीरो, पोइ नफ़्स खे चवंदो खाईंदे छा, न ॾींदो साईं, खणी दिले में विझंदो, ईअं सॼो दिलो भरे धप करे उछलाए छॾींदो। इहो ॾोह आहे, इहो अलाह जो वली करे ई नथो सघे। बल्कि मानीअ जो हिकिड़ो टुकड़ो जेको आहे उहो उछलाइण ॾोह आहे, या खाओ या रखो। हू एॾो वॾो बुज़ुर्ग सॼे दिले में माल भरे वरी वञी उछलाईंदो त मां नफ़्स खे सज़ा थो ॾियां, इहो ॾोह आहे। बल्कि अलाह जी नेमतुनि जो शुकुरु कयो, खाओ इंजॉय कयो, अलाह जो शुकुरु कयो, शर्त आहे। उन खां पोइ 17 अक्सरियत मां करे चुको आहियां। 18 चए थो त असांजा जेके वॾा कबीरा गुनाह बख़्शी वेंदा, तंहिंजे करे दुनिया में ऐश कयो। बाबा अलाह गफ़ूर रहीम आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे जन्नत में वठी वेंदो, तव्हांजा सभु गुनाह माफ़ु कंदो। जॾहिं की नबी करीम सां ख़ुदि आयत उतरे लही आहे त ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको शिरक कंदो कोन छॾींदो साईं, पंहिंजे माइटनि खे सम्झाए। रसूल सां डुकंदो वियो, पहाड़ ते चढ़ी ऐं छा थो कहिड़ी आयत आई, अनज़र अशीरतक वल अक़रबैन, पंहिंजे मिटनि माइटनि खे ड्रेॾिया। चई हलिया बीबी फातिमा हेॾे आहे, फलाणी हेॾे आहे, मुंहिंजा चाचा हेॾे आहे, सॼो ख़ानदान पहाड़ जे तरे ते गॾु करे चए थो यादि रखो, जेकॾहिं तव्हां मां केरु शिरक कंदो त मां तव्हांखे छॾाए कोन सघंदुसि। बाक़ी हिते जेको घुरिणो अथव माल मूंखां घुरो, उते मां तव्हांखे कोन छॾाईंदुसि। पोइ कीअं था चवनि त जेको आहे सो असांजा कबीरा गुनाह बख़्शी वेंदा, केरु बख़्शाईंदो? अलाह जो रसूल त जवाबु ॾेई छॾियो आहे। ऐं 19 ॼार अलाह खां न ॾिजो, उन पर माण्हुनि खां ॾिजो। असां वटि माण्हुनि जो ख़ौफ़ आहे, अलाह जो ख़ौफ़ ई कोन्हे को। तंहिंजे करे जेकॾहिं मूंखे ऑफिसर चए त चोरी कर, मूंखे ऑफिसर चए त हिनखे ॿध, ऑफिसर चए त रुश्वत कर, असां कयूं था। अलाह जो ख़ौफ़ कोन्हे जंहिंखां अलाह मना कयो आहे। इहो आहे ॼार नंबर 19, जंहिंजे करे असीं तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त इहे माण्हू क़ुर ॿुधनि ई कोन था। अम तहसबु अन अक्सरुम यसमऊन यक़िलून, चई इहे माण्हू जेके अलाह जे क़ुर खे नथा सम्झनि ऐं उनजी माना नथा कनि, तव्हां सम्झो था त इहे ॿुधनि था ऐं अकुल था इस्तेमालु कनि।
इन हुम कल अनाम, इहे जानवरनि वांगुरु आहिनि, बल्कि जानवरनि खां बि किरियल आहिनि। इहे इंसान जानवर आहिनि जेके अलाह जे क़ुर खे नथा ॿुधनि, अलाह जी ॻाल्हि नथा ॿुधनि। इहे जानवर आहिनि, अलाह ताला हिन खे फ़रमाए थो। अलाह ताला खां दुआ था घुरूं त अलाह ताला असांखे सम्झ अता फ़रमाए ऐं इन ॻाल्हि ते अमल कयूं, तौफ़ीक़ अता फ़रमाए। असां वटि क़ुर सिंधीअ में तर्जुमे थियल मौजूदु आहिनि, खपे त वठो, न त पाण वठो ऐं हिन रमज़ान शरीफ़ जे एंड ताईं तव्हां तर्जुमे सां क़ुर जी माना करे सघो।